अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे पारां बजट जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासीं हिकु दफ़ो ॿीहर मुल्क जे ख़ासि तरह सिंध जे बजट जे हवाले सां। बजट में बि अॼोके हिन प्रोग्राम में असां डिस्कस कंदासीं सिंध जी जेका ज़रई मईशत आहे उन हवाले सां हिन हुकूमत जी जेके पंहिंजो प्रायोरिटीज़ कीअं रहियूं आहिनि ऐं हिन साल ख़ासि तरह बजट जे हवाले सां छा कुझु रहियो आहे ऐं ईंदड़ बजट मां असांजे आबादगार भाइरनि खे कहिड़ियूं एक्सपेक्टेशन्स आहिनि या कहिड़ियूं उन्हनि जूं सजेशन्स आहिनि उन ते गुफ़्तगू कंदासीं। उन लाइ असां अॼोके प्रोग्राम में दावत ॾिनी आहे सिंध आबादगार बोर्ड जे सरबराह साईं महमूद नवाज़ शाह साहिब खे। अचो त उन सां गुफ़्तगू करते साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शाह साहिबु, पहिरें त मां चाहींदुसि जेकॾहिं हीअ प्रोग्राम जी पाण शुरूआति कयूं, सिंध जी ज़रई मईशत जेका आहे मजमूई तरह ते उनजा जेकॾहिं स्टेटिस्टिक्स ॾेई सघो त असां वटि छा आहे बुनियादी तरह पैदावार ऐं उहा कॉटन जी हुनजी त थोरो अंदाज़ो जीअं असांजे व्यूअर्स खे थी सघे त उनजी इम्पोर्टेंस केतिरी आहे असांजे इन सोसाइटी जे अंदरि। साईं, तव्हांजी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त सिंध जी जेका ज़रई पूरी पाकिस्तान जी ज़रई मईशत में छा आहे त सिंध वटि के बि फिगर्स माशी फिगर्स कैलकुलेट न थींदा आहिनि। पंजाब में थियनि था, सिंध में नथा थियनि। त असां जेका फिगर्स कैलकुलेट कंदा आहियूं से वफ़ाक़ी फिगरनि मां वरी सिंध जी फिगर असीं ड्राइव कंदा आहियूं, उन मां खणंदा आहियूं। पंजाब में कहिड़ो इदारो आहे जेको इहो करे थो? इदारे जी त मूंखे ख़बर कोन्हे, पर हुननि खे पंजाब जो GDP कैलकुलेट थींदो आहे, उन में GDP में केतिरो शेयर आहे कंहिं जो, उहो बि हुननि खे ख़बर आहे। असां कंदा आहिनि पंहिंजे पंजाब जे बजट में, पंजाब जी बजट में न, पर जनरल इकोनॉमिक फिगर्स में उहो ॻाल्हाईंदा आहिनि त हेतिरो आहे। जेतिरी तालुक सिंध जो आहे, ईअं त न आहे जीअं तव्हां मसाल तर उन मां ड्राइव करे ॻाल्हायो था, उहो बि ईअं ड्राइव थी सघे थो थींदो हुजे। सिंध में मूंखे ख़बर आहे, मां सम्झाइणु चाहियां थो त वाक़ई उन वटि को अहिड़ो इदारो आहे, ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स करे थी या को ॿियो इदारो करे थो? न, ॾिसो ॻाल्हि सम्झो, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि जेको बजट हुजे या का बि हुजे, हाणे जेको 18th अमेंडमेंट खां पोइ आहे, मुंहिंजे ख़्याल में तमामु घणो फोकस इन ॻाल्हि ते आहे त असांजी वॾी अचीवमेंट आहे। पर उहा अचीवमेंट जे मथां इहा ॻाल्हि ॿोल नथी थिए त एक्चुअली उन 18th अमेंडमेंट खां पोइ असांखे एक्चुअली एटलीस्ट ज़रात में नुक़सानु वधीक ऐं फ़ाइदो घटि पियो थिए। ऐं उहा ई ॻाल्हि वापसि थी वञे जेका फैक्ट्स ऐं फिगर्स जी ॻाल्हि पिया करो, त हाणे इहो ज़िमेदारी वधी वई आहे सूबनि जे मथां, छो त फ़ैसिला बि उन्हनि खे करणा आहिनि, माशी प्रायोरिटीज़ में ख़र्च बि उन्हनि खे करिणो आहे। त इहो तमामु अहम ऐं ज़रूरी आहे त तव्हांखे ख़बर हुजे त तव्हांजी स्टेट ऑफ इकोनॉमी छा आहे। उहा तमामु अहम ऐं ज़रूरी ॻाल्हि आहे। त तव्हां हिन भेरे त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी अरसे पहिरियों दफ़ो शायदि हिननि जेका प्री बजट जेको आहे हिकिड़ी टिनि क्वार्टर्स जी जेका रिपोर्ट पेश कई आहे असेंबली जे अंदरि, कल्ह बि मूं फज़ला कुरैशी साहिब सां ॻाल्हायो पिया त उन बि काफ़ी साराह कई त भई इहो चङो थियो आहे त हिननि पंहिंजो अंग अखर असेंबली खे अची ॾिना आहिनि। त उन सां कम अज़ कम इहो त ख़बर पई त भई छा हिननि हिल ताईं कैलकुलेट कयो आहे या छा हिननि खे रिसीव थियो आहे ऐं छा कहिड़नि मद में केतिरी रोके। मुंहिंजे ख़्याल में इहा सभिनी खां अहम ॻाल्हि आहे, छो त बजट जी असीं जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त असां हमेशह अॻिए साल जी ॻाल्हि कंदा आहियूं, पर कॾहिं बि असां पोएं साल जी ॻाल्हि न कई त असां ही इंटरवेंशन्स कयूं, हिते असां पैसो ख़र्च कयो ऐं उन मां फ़ाइदो ई थियो ऐं इन करे असीं गोइंग फॉरवर्ड असीं इहो ख़र्च कंदासीं। त अगरि अहिड़े क़िस्म जी का थी आहे त इहा तमामु सुठी शइ आहे, इन जो वाक़ई इन जो प्रेज़ करणु घुरिजे त अहिड़े क़िस्म जो को डॉक्यूमेंट पेश थियो आहे। पर ॻाल्हि सॼी इहा आहे त असेंबली में पोइ इन मथां सोच वीचार बि थियणु खपे ऐं पोइ अॻे बजट जूं प्रायोरिटीज़ जेके आहिनि से बि वरी पोइ इन्हनि अंग अखरनि मां ऐं पननि मां निकिरणु घुरिजे, जेका मुंहिंजे ख़्याल में उन ते कमु करण जे लाइ उन लाइ टाइम बि खपे ऐं काफ़ी वक़्तु बि खपे, जेके एक्सपर्ट्स वेही ऐं उहे ॻाल्हियूं सम्झनि ऐं असेंबली खे ॿुधाइनि। सो स्टेटिक्स तव्हां ॿुधाई पियो पंहिंजो सॼी। ॾिसो, सिंध जो ज़रात में तक़रीबन हिन वक़्तु पाकिस्तान जो में 23% आहे पाकिस्तान जी मईशत में ज़रात जो हिसो, उन 23% में वरी सिंध जो बि हिसो तक़रीबन 23 to 25% एग्रीकल्चर जो आहे। त असां ईअं चवंदा आहियूं त तक़रीबन $55 अरब जी पूरी मईशत आहे, ज़रई मईशत। उन में तक़रीबन सिंध जो हिसो जेको तक़रीबन बीहे थो, सो ईअं सम्झो $10-11 अरब जे क़रीब सिंध जी ज़रई मईशत जो हिसो बीहे थो ऐं सिंध जी ज़रई मईशत हिन वक़्तु $11-12 अरब जे बराबरि आहे। इहो असां अरब डॉलर जी हा, माना हीअ त पाण खे IMF खां वधीक पिया। हा, इहो असां, पर इहो तव्हां इन खे अगरि तव्हां अंगनि अखरनि खे ॾिसो त इन में काफ़ी शयूं आहिनि जो तव्हां सोचे ऐं सम्झी सघो था त असांजूं जेके यील्ड्स आहिनि, जेके शयूं असीं प्रोड्यूस कयूं था, उहे दुनिया जा ॿिया मुल्क त छॾे ॾियो, पर पाकिस्तान जे अंदरि ई तक़रीबन 50 to 60% जो डिफरेंस आहे।
ऐं छा पियो चवणु चाहियां, इहो पियो चवणु चाहियां त मिसाल कणिक जी तव्हांजी जेका सिंध जी यील्ड आहे सा 25 मण आहे पर एकड़। तव्हां कंहिं सुठे ज़मीदार खां पुछंदो, मूं जहिड़े खां न, के सुठे ज़मीदार खां, त उहो तव्हांखे ॿुधाईंदो 25 खां 40 मण, 45 50 मण। सेम शइ फुटिन में बि आहे 25 40 मण, वेरेस तव्हांजी एवरेज यील्ड सिंध जी 15 16 मण आहे। सेम शइ सारियुनि में अथनाव, सेम शइ शुगर केन में बि आहे। 500-600 मण तव्हांजी यील्ड आहे शुगर केन जी जेका सिंध जी यील्ड आहे, ऐं वेरेस तव्हां आम ज़मीदारनि खां पुछियो त 800-900 मण 1000-1100 ताईं बि आहे। हाणे इहो पियो चवणु चाहियां त अगरि इहो तव्हां 11 ऐं 12 अरब डॉलर में तव्हां इहो सम्झो त घटि में घटि 30 खां 40 सैकड़ो वाध तव्हां 3 खां 4 सालनि ताईं फौरी तौर ते आणे सघो था, अगरि तव्हां पंहिंजी ज़रई मईशत खे उन अंदाज़ ऐं उन चश्मो ऐं शीशो पाए ॾिसो ऐं उन लाइ पॉलिसीज़ तव्हां ड्राइव फॉरवर्ड करियो। ऐं तव्हां ॾिसो त जेके बि फॉरेन प्रोग्राम्स आहिनि हिन वक़्तु, उन्हनि में ज़रात छो आहे मथे प्रायोरिटी एरियाज़ में। USAID जो हिन वक़्तु सभिनी खां वॾी इंटरवेंशन आहे। तव्हां उन ते भले बहस मुबाहिसो करे सघो था, ग़लति आहे सही आहे या केतिरो आहे घटि आहे वधीक आहे, उन में टॉप 3 प्रायोरिटीज़ में हिन वक़्तु ज़रात छो आहे? ज़रात इन करे आहे जो ॾिसनि था त अगरि पाकिस्तान जी मईशत खे गोइंग फॉरवर्ड अगरि का शइ सपोर्ट करे सघे थी त उहो ज़रात आहे। हाणे वर्ल्ड बैंक IMF इहे चवनि पिया त अगरि ज़रात में तव्हां रुपयो इन्वेस्ट कंदो त उन मां तव्हांखे ₹2.5 मिलंदा वापसि। अगरि तव्हांखे रुपयो जनरेट थींदो त उनजो मईशत ते इंटू 15 एडवांटेजिस ऐं फ़ाइदो थींदो। मिसाल अगरि कणिक प्रोड्यूस थी थिए ॿाराड़ियुनि में, त उहा कणिक रुगो ॿाराड़ियुनि में नथी रहे, उहा वरी शहरनि में अचे थी, वरी अटो ठहे थो, वरी तव्हां एक्सपोर्ट ॾिसो त घणा मज़ूर इन्वॉल्व थिया, ट्रांसपोर्ट इन्वॉल्व थी, मिल थी, दुकान थी, कंज़्यूमर आयो, त उनजो तव्हांखे हर कुंड करछ में मईशत जो जेको एडवांटेज आहे उहो तव्हांखे मिलंदो। ऐं ॿी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह दुनिया में जेका आख़िरी ॻाल्हि रिलेटेड आहे त गुरबत खे टैकल करणु हिकु चैलेंज थी वियो आहे। हिंदुस्तान हुजे, चाइना हुजे, ऐं पोइ उनजी वॾे में वॾी ॻाल्हि चवनि था जे तव्हां ज़रात खे तव्हां न फोकस कंदो त तव्हां गुरबत खे टैकल एतिरो न करे सघंदो। इन करे इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखंदे तव्हां ज़रात जी जेका अहमियत आहे, फैक्ट्स फिगर्स ॾिसो, तव्हांजी केतिरी पॉपुलेशन इन्वॉल्वड आहे, एक्सपोर्ट्स ॾिसी वठो, इहे सभु तव्हांखे ॿुधाईंदा त ज़रात जी जेका आहे अहमियत तमामु घणी थी थिए। हाणे 2-3 शयूं ज़रात जे हवाले सां, हिकिड़ो त जेको आहे हुकूमत जेको आहे, मां ॾिसां थो जेको 5-7 सालनि जी, हीअ जेकॾहिं साईं कैमली शाह जी सरकार जी जेका बजट्स जेके आहिनि उहे ॾिसूं, जॾहिं पहिरें वफ़ाक़ी हुकूमत में बि हिननि जी हुई तॾहिं हिननि सब्सिडीज़ बि ॾिनियूं, हिन ते पंहिंजो DAP ते सब्सिडी ॾिनऊं, उनखां पोइ हिननि टैक्टर स्कीमुनि जो ऐलान कयो त उहो जेको आहे पंहिंजो उन ते असां 50% सब्सिडी ॾियूं था। पोइ सोलर सिस्टम जे ट्यूबवेल्स जो ऐलान कयो, उन ते अचूं त असां 50% सब्सिडी ॾियूं था। पोइ इम्प्लीमेंट्स जेके थियनि था पंहिंजो एग्रीकल्चर इम्प्लीमेंट्स, उन ते चऊं त असां 50% सब्सिडी ॾियूं था। ऐं उनखां पोइ वरी जेको आहे हिननि पंहिंजो जेको आहे इहो कयो त काफ़ी शयूं, भई असां जेको आहे स्टोरेज जो लास्ट ईयर बि हुयो त 60,000 टन जी असां जेको आहे पंहिंजो स्टोरेज पंहिंजो ठाहियूं था पिया, मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजो ॿिया इन तरह जूं शयूं। इहे सभु इनिशिएटिव जेके सरकार जा आहिनि, ज़ाहिर 7 सालनि खां वठी सरकार ऐलान करे पई, तव्हां बहस हिकिड़े आबादगार अॻवान जे तव्हांखे नथो लॻे त इहे वॾा इनिशिएटिव आहिनि सरकार जा? ॾिसो, इनिशिएटिव्स जेके तव्हां नाला वरिता उहे इनिशिएटिव बिल्कुलु दुरुस्त इनिशिएटिव्स आहिनि, ऐं इन्हनि इनिशिएटिव खे बिल्कुलु खणण बि घुरिजे, पर उहे इनजी इम्प्लीमेंटेशन कीअं थी उहा अहम आहे। ऐं आउं चवंदुसि त 2-3 साल पहिरीं जेके इहे फ्री ट्रैक्टर्स या जेके सब्सिडाइज़ ट्रैक्टर्स हुआ उहे वाक़ई माण्हुनि खे मिलिया, उन्हनि जा खुणा बि निकिता। भला तव्हां को हिन साल ट्रैक्टरनि जो को खुणो निकिरंदे ॾिठो? तव्हां को ॿुधो दरख़्वास्तूं आयूं माण्हुनि खे मिलियूं? कहिड़ा ट्रैक्टर आया, किथां आया, केॾां विया, कंहिंखे का ख़बर कोन अथनि। हिकिड़ी ॻाल्हि। नंबर 2, जेका एग्रीकल्चर इम्प्लीमेंट्स जी ॻाल्हि पिया करियो, असांजे ई प्रपोज़ल्स आहिनि जंहिंजे तहत इहे शयूं बजट में आयूं आहिनि, पर प्रॉब्लम आहे तव्हां के माण्हुनि खां पुछो जिन खे इम्प्लीमेंट्स मिलिया आहिनि उन मां को भला इम्प्लीमेंट कमु करे थो? उहे डिसफंक्शनल आहिनि। असां चयो त जॾहिं ताईं इन्हनि इम्प्लीमेंट्स खे तव्हां हिननि जी बिडिंग करियो था त हिन में स्टेक होल्डर्स रखो। जॾहिं स्टेक होल्डर्स हुआ त उहे सुठा हलिया। हाणे तव्हां ॾिसो त हिन मां का हिकिड़ी शइ बि जेका आहे छा ऑपरेशनल कोन्हे। 250 ट्यूबवेल्स बजट में रखियल आहे, मूंखे ख़बर कान्हे का। 250
ट्यूबवेल सोलर ट्यूबवेल्स रखियल आहे 2 क्यूसिक ईच जेको पाणी कढंदो किथे ट्यूबवेल लॻल हा आहिनि उहे कहिड़ी जाइ ते लॻल आहिनि 2.08 बिलियन रुपीस रखिया विया हुया उहे किथे ट्यूबवेल लॻल आहिनि अच्छा डुगुर इहो त मां तव्हां खां पुछंदुमि न अच्छा तव्हांजी ज़ाहिर तव्हां मूंखां वधीक रोशन दिमाग़ पियो आहियो त तव्हांजे पंहिंजो ज़ाहिर आबाद घरनि सां तव्हां राब्ते में रहो था त किथे कंहिं इलाइक़े में इहे 200-250 ट्यूबवेलनि मां किथे तव्हांखे असीं पाण से ॻोल्हियूं पिया लॻा हूंदा पर किथे लॻा आहिनि फबिहा असांखे ख़बर कान्हे का कहिड़ी जाइ ते लॻा आहिनि असीं पाण जेको आहे सो उहे ॻोल्हियूं पिया त इहे ट्यूबवेल जेके आहिनि से किथे लॻल आहिनि वरी उन सां गॾोगॾु 250 ट्यूबवेल ॿिया हुया जेके पंहिंजो ॿिया चयूं त असां हणंदासीं जेको थर कोल जे लाइ ऐं उनजे लाइ 1.9 बिलियन रुपीस जुदा रखिया हुयूं ॾिसो ॻाल्हि ॿुधो थर जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हां सभु ॾेखारियो पिया LBOD खां उहो खणंदो पाणी ऐं पंहिंजो फॉर अश्योर्ड सप्लाई ऑफ 300 क्यूसिक्स फॉर थर कोल फ्रॉम LBOD स्पैनल ड्रेनेज उहो वरी 250 ट्यूबवेल वरी ॿिया चया हुयूं न पर हिकिड़ो सुवालु इहो आहे त LBOD में पाणी त ख़राबु हूंदो आहे उन पाणी खे इस्तेमालु कीअं थींदो उनजो त PPM तमामु हाई हूंदो आहे ड्रेनेज जो पाणी हूंदो आहे उहो पाणीअ खे तव्हां कीअं जेको आहे सो इन्वॉल्व कंदो ऐं उहो कीअं यूज़ थींदो इहा ॻाल्हि त सम्झ खां मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे को लॉजिक हूंदो रखियल पर असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे त उहो 200 क्यूसेक पाणी LBOD मां खजंदो थरवींदो इस्तेमालु थींदो ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे असांजी अच्छा मतिलबु ट्यूबवेल तव्हां चओ था न लॻा आहिनि ट्यूबवेल तव्हां चओ था कोन मिलिया आहिनि जी बिल्कुलु आउं चवां थो त पोइ थियो छा आहे भला अलाह अलाह थी आहे ऐं आउं तव्हांखे हिकु ॿी गुज़ारिश कंदो अचां त हिन साल सिंध जी ज़राअत खे जेको नुक़सानु पहुतो आहे उहो आख़िरी 8-10 सालनि में बि अहिड़ो नुक़सानु न पहुतो आहे अनप्रेसिडेंटेड नुक़सानु पहुतो आहे ऐं ॿी तव्हांखे वरी गुज़ारिश कंदा आहियूं छो जो अंग अखरनि जी ॻाल्हि पिया करो तव्हां त अगेन अंडर 18th अमेंडमेंट पहिरीं वफ़ाक़ जी बजट हूंदी हुई 36 अरब रुपया हाणे उहा बजट घटिजी थी वई आहे 1 अरब रुपयो वफ़ाक़ जी नेशनल फूड सिक्योरिटी जी बजट हाणे उहा बजट सॼे पैसा ट्रांसफर थी विया आहिनि टुवर्ड्स प्रोविंसिस ठीकु आहे उन मां असांखे ॿुधाइनि त हिकु नंबर पहिरीं नंबर ते त सिंध जी ज़राअत जी बजट उहा सेम छो पई हलंदी अचे आख़िरी 4-5 सालनि खां मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो वक़फ़ो वठी पोइ वरी इन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था छाकाणि त काफ़ी इनिशिएटिव्स आहिनि हिकिड़ा वर्ल्ड बैंक जे हिमसंग भई हिन जो इनिशिएटिव हुयो हिकिड़ो उन ते बि गुफ़्तगू कंदासूं ऐं जेको तव्हां ॻाल्हायो पिया त ॿियो जेको सरकार जा जेके पंहिंजो ऐलान कयल आहिनि उन ते थोरो रोशनी विझंदासूं ऐं कोशिशि कंदासूं ईंदड़ बजट जे हवाले सां बि तव्हांजो तजवीज़ मौजो प्रोग्राम जे लाइ वठी सघूं नाज़रीन वठूं था वक़फ़ो वापसि जी प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां गॾु वेलकम एक नाज़रीन अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू कयूं था सिंध जी ज़रई मैशत जे हवाले सां सिंध आबादगार बोर्ड जा अॻवान साईं महबूब नवाज़ शाह साहिब असां सां गॾु अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं शाह साहिबु हीअ जेकर ॻाल्हि तव्हां कई पंहिंजो हुन हवाले सां त को इम्प्लीमेंट कुझु कोन पियो थिए न हिन साल ट्रैक्टर जो कूड़ो निकितो आहे न को सोलर ट्यूबवेल लॻो आहे न कुझु ॿियो थियो आहे हिकिड़ी ॿी जेका ॻाल्हि आहे जॾहिं पाण एग्रीकल्चर जी ॻाल्हि कयूं था त लाज़मी तरह ते उन सां गॾोगॾु हिकिड़ो इरीगेशन जेको आहे उहो उन सां ज़ाहिर हिकिड़ो इम्पोर्टेंट फैक्टर थिए थो छाकाणि त उहो सरकार जेको आहे काफ़ी ऐलान कया आहिनि वर्ल्ड बैंक जे हवाले सां बि को ॿियनि आलमी इदारनि जे ताउन सां को भई असांजा वाटर कोर्सिस पका करण जी स्कीमूं ऐं उनखां अलावा हिन भेरे बि वधि में वधि जेकॾहिं को हिन जेका टिमाही रिपोर्ट मां तव्हांखे ॿुधाई पए उनमें जेके चंद जेके आहिनि उहे जेके सुठा जे पैसा ख़र्च थिया आहिनि जन पंहिंजो डिपार्टमेंट्स में इरीगेशन उन्हनि मां हिकिड़ो आहे 4 अरब रुपया खनि ख़र्च करे चुकिया आहिनि 14 स्कीमनि ते इरीगेशन जे 14 स्कीमनि ते त उन हवाले सां तव्हां ॾिसो था त वाटर जे प्रिज़र्वेशन या एग्रीकल्चर ते जेको ख़ासि तरह टेलेंडर्स ताईं वाटर पहुचाइण जे हवाले सां या इन ॿियनि हवालनि सां को हुकूमत जी तव्हांखे कारकर्दगी कुझु उते भला का साईं इंफ्रास्ट्रक्चर जेको बि आहे ऐं ख़ासि तौर सां इरीगेशन जो इंफ्रास्ट्रक्चर आहे सो तमामु बुरे हालत में आहे जेको गवर्नेंस जो प्रॉब्लम आहे उहो बजट सां त लाॻापियल कोन्हे त उनखे सिस्टम खे असीं सही तरीक़े सां कोन था हलायूं पर उनजो इम्पैक्ट ज़रूरु आहे हाणे चूं था जेके इरीगेशन जा ताईं प्रोजेक्ट्स जेके आहिनि जिन नाला वठूं हाणे ॻाल्हि आहे त कुझु आइडेंटिफाइड प्रोजेक्ट्स आहिनि मिसाल फॉर एग्ज़ाम्पल जेके लास्ट बजट में जेको मूं ॾिठो ऐं पढ़ियो इरीगेशन जो लिखियलु आहे त के जेके पुराणा ढोरा आहिनि उन्हनि जेके ड्रेनेज सिस्टम खे रिस्टोर करण जी ॻाल्हि लिखियलु आहे टू माई नॉलेज असांखे ख़बर कोन्हे त का अहिड़े क़िस्म जी रिस्टोर करण जी
का किथे ॻाल्हि थी हुजे, को कमु थियो हुजे, को स्ट्रक्चर ठहियो हुजे, असांखे उनजी एग्ज़ैक्टली जेका आहे सा ख़बर कोन्हे का। शाखूं कुझु पकियूं बराबरि थियूं आहिनि, जेके असां ईंदे वेंदे ॾिसूं पिया, कुझु शाखूं जेके बराबरि पंहिंजी जाइ ते पकूं थियूं आहिनि, पर हूअं जनरली जेको इंफ्रास्ट्रक्चर असांजो इरीगेशन जो जेतिरे क़िस्म जो पाणी खणी ऐं जीअं तव्हां चयो पिया टेल एंड्स ताईं पहुचाइणु घुरिजे, उहो न पियो पहुचाए। मूंखे जेका ख़बर आहे 2003 ऐं 4 में सरकार पाण इरीगेशन जा फिगर्स हूंदा हुआ त 77% टेल्स जेके आहिनि उनखे पाणी नथो पहुचे। गेट्स जेके आहिनि से भॻा ऐं टुटा पिया आहिनि। इरीगेशन जो जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उन में प्रॉपर मेंटेनेंस कोन थो थिए, उहो चॉक्ड ऐं ब्लॉक्ड थो थिए, जंहिंजे करे जॾहिं मींहं ऐं बरसाति पई इनिशियली उनखे सफ़ाई करण ताईं जो वॾो नुक़सानु थियो थो वञे, पोइ सफ़ा थियनि था, पाणी जे प्रेशर खां पोइ शयूं हलनि थियूं। त मुंहिंजे ख़्याल में त उन तरफ़ बि जेको आहे सो असांखे असांजो सिस्टम जेको आहे दुनिया में अहिड़े क़िस्म जो इरीगेशन जो सिस्टम कोन्हे ऐं उनखे वॾे तवजो जी ज़रूरत आहे, उनखे प्रॉपर इम्प्लीमेंटेशन ऑफ फंड्स जी ज़रूरत आहे त जीअं हू प्रॉपरली उहो इरीगेशन सिस्टम जेको आहे सो असांजो फंक्शन थी सघे। न त इहा शइ जेका आहे सा जीअं वक़्तु गुज़रंदो गवर्नेंस प्रॉपर इन्वेस्टमेंट इहे सभु ॻाल्हियूं जी हलंदियूं त इहो सिस्टम ओचितो केॾी महिल वेही रहंदो। 4 बिलियन जेको चयो वियो हो लास्ट ईयर जेका बजट स्पीच हुई त सिंध जेको आहे वाटर सेक्टर इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट ते जेके 3 एरिया वाटर बोर्ड आहिनि असांजा, उन्हनि जे हवाले सां जेको आहे वर्ल्ड बैंक जी फंडिंग सां थींदी, उहे तव्हांखे भला उन्हनि जी का ॾिसो जेको सीडा जी ओवरऑल वर्किंग आहे न, उहा असांखे अञा ताईं सम्झ में न आई आहे। सीडा खे कमु कंदे हाणे हिन वक़्तु आउं सम्झां थो की 20 साल थी विया आहिनि। असां सिर्फ़ु इहो सुवाल था पुछूं त का हिकिड़ो इलाइक़ो ॾेखारियो जेको तव्हां ॿिए इरीगेशन जो जेको सिस्टम आहे उन खां अलॻि थी हलंदो हुजे। हाणे हीअ जेके पैसा तव्हां ॿुधायो पिया मेजर फंड्स आहिनि जेके सीडा वारे एरिया में फॉर लास्ट 20 years कंटिन्यूअसली स्पेंड पिया थियनि ऐं उहो तव्हांजे असांजे मथां कर्ज़ पियो चढ़े। इन जो जेको यूज़ेज छा हो, पर्पस छा हो? पर्पस त इहो हो त 3 एरिया वाटर बोर्ड्स थियनि, उन्हनि में का अचे बहितरी अचे त उहो वरी ॿिए पासे वञनि। इहा कहिड़ी वजह आहे त लास्ट 20 years में उहो सिस्टम एक्सपेंड न कयो आहे? इहा कहिड़ी वजह आहे त आउं जेको ग्रोवर आहियां या को अलिफ बे ते ग्रोवर आहे उहो छो नथो चए यार ही हेॾा फ़ाइदा ऐं हेॾा थियनि पिया सीडा एरियाज़ में एडवांटेजिस आहिनि त उहो असांजी तरफ़ बि शइ इम्प्लीमेंट कई वञे। तव्हां फंड्स ॾिसो, छो त वर्ल्ड बैंक जी फंडिंग आहे, उहे पैसा अचनि था ऐं उहे सिर्फ़ु 3 एरिया वाटर बोर्ड्स ते ख़र्च थियनि था, पर उनजी किथे आहे का प्रोडक्टिविटी जा के फिगर्स आहिनि? तव्हां बेसलाइन स्टडी कई हूंदी, उते उन बेसलाइन स्टडी खां पोइ हींअर कहिड़ी इम्प्रूवमेंट आई आहे? छा उते क्रॉप्स बहितर थिया आहिनि? छा उते ज़मीन वधीक अंदरि ज़ेरे काश्त आई आहे? छा तव्हां उते बहितर क्वालिटी जी का शइ ॾिठी आहे? छा बेटर गवर्नेंस तव्हां ॾिठी आहे? उते त असीं का बि शइ अहिड़े क़िस्म जी। अच्छा, ईअं ई वर्ल्ड बैंक हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट बि लास्ट ईयर ऐलान कयो वरी एग्रीकल्चर जे हवाले सां, एग्रीकल्चर सिंध एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट जंहिं ते 3 अरब रुपए जो ऐलान कयो वियो, उन्हीं जी भला का तव्हांखे इम्प्लीमेंटेशन कुझु? उनजी इम्प्लीमेंटेशन जी मूंखे बिल्कुलु ख़बर आहे, छो त आउं उनजी स्टीयरिंग कमेटी जो मेंबर आहियां। अच्छा। ऐं उनजी हर क्वार्टर में मीटिंग थियणु ज़रूरी आहे, पर असां शिकायत कई आहे त आख़िरी 7 खां 8 महीननि में सिर्फ़ु हिकिड़ी मीटिंग उनजी थी आहे ऐं उन में जेको आहे सो लास्ट 1 year में अञा ताईं इम्प्लीमेंटेशन उनजी हाणे जेका आहे सा शुरू थी आहे ऐं असां इहा शिकायत सरकार सां करे चुका आहियूं त आख़िरी 5 महीननि में उन 4 जेके आहिनि से PD चेंज थिया आहिनि। अञा ताईं साल गुज़री वियो आहे, PD वटि हैदराबाद में प्रॉपर ऑफिस जेका आहे सा मौजूदु कान्हे का। पर बहरहाल कुझु वर्ल्ड बैंक जी तरफ़ां प्रेशर ज़रूरु आहे त स्टेक होल्डर्स में असांखे हाणे बसर में इन्वॉल्व कयो वियो आहे आख़िरी महीने खां। त आख़िरी महीने खां असां 2-3 मीटिंग्स करे ऐं हिकु प्लान ठाहिण जी कोशिशि करियूं पिया जेको असीं बसर में उहो प्लान ॾींदासीं। पोइ सरकार हुनखे इम्प्लीमेंट करे थी, फैसिलिटेट करे थी, नथी करे, उहा वरी हिकु जुदा ॻाल्हि आहे। पर जे वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट प्रॉपरली इम्प्लीमेंट न कयो त इहे वरी हिनखे अॻियां पैसा न मिलंदा। ऐं वर्ल्ड बैंक इहो बि चयो आहे त जे अगरि तव्हां प्रॉपरली इम्प्लीमेंट कयो इनखे ऐं इन जो डायरेक्ट इंटरेक्शन प्राइवेट सेक्टर सां आहे, जे तव्हां न कयो त इहो प्रॉपरली न थींदो ऐं जे तव्हां प्रॉपरली कयो त पैसा इहे वधी बि सघनि था, छो जो डायरेक्ट एडवांटेज आहे। हाणे सिंध सरकार जे मथां आहे त उहो स्टेक होल्डर्स जे हथ में इहो प्रोजेक्ट ॾिए थी गवर्न करण जे लाइ या नथी ॾिए। अच्छा, हाणे ही त थी वियो, पाण ॻाल्हायोसीं, पाणी ते बि ॻाल्हायोसीं, जेके इंटरनेशनल कुझु इनिशिएटिव्स आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हायोसीं। उनखां अलावा पाण जेको आहे
हिकिड़ो ॿियो जेको इम्पोर्टेंट जॾहिं एग्रीकल्चर जी ॻाल्हि कयूं था, सीड जेको आहे अॼु त दुनिया जे अंदरि जेका तव्हां शुरू में पर एकड़ यील्ड जी ॻाल्हि कई, पंजाब ऐं सिंध जे अंदरि बि एॾो वॾो फ़र्क़ु आहे जो तव्हां चओ था त उहो बि तमामु आहे, पर दुनिया में जेको आहे जेके सीड जूं वैराइटीज़ आहिनि, जेका पर एकड़ यील्ड जी जेका ॻाल्हि आहे, तस्वर आहे, उहो जेके स्टेटिक्स ॿुधूं था त असांखे ईअं लॻे थो त इहो शायदि या त फज्र क़िस्म जी फिगर आहे, या असांखे लॻे थो त हिते को ख़ुदा राज़ी आहे जेको पियो करे, मतिलबु उहो छा मतिलबु छो नथो थिए त सीड असांजी ॿियनि मुश्किलात मां सीड असांजे लाइ हिकु मेजर मिसिंग लिंक आहे। ऐं आउं हर जाइ ते चवंदो आहियां त असांजी जेका सीड कॉर्पोरेशन आहे उन वटि 8000 एकड़ ज़मीन आहे ऐं असां सिर्फ़ु हिकिड़ो सुवाल इहो था पुछूं त कहिड़ो सीड आहे जेको ग्रोवर्स खे मिलियो हुजे। अॼु तव्हां फुटी जी जेका पोखी थिए पई, हालांकि जेको BT सीड आयो हो उन जी वेदर जी क्लाइमेटिक सूटेबिलिटी सिंध सां वधीक आहे, लोअर सिंध सां वधीक आहे, पर 90% बिज उनजो अॼु बि पंजाब मां अचे थो। अॼु बि छो गवर्नमेंट त छुटी, पर प्राइवेट सेक्टर जूं कंपनियूं बि उते, छो त माहौल को बहितर आहे जो उते वधीक आहिनि त सिंध में असां वटि कोन्हनि। तव्हां फलकारा बिज ॿुधो हूंदो बसर जो, इहा तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां 2002 जी, असां पंजाब सीड कॉर्पोरेशन में वियासीं, हुननि चयो फलकारा सीड असां रजिस्टर कराए छॾियो आहे। असां चयो फलकारा सीड जो तव्हां में वञे छा, त हुननि चयो भाई सुठो सीड आहे, असांखे हुन में ॾिसण में आयो, पोटेंशियल ॾिसण में आयो, त असां हुनखे रजिस्टर कराए छॾियो आहे। त अॼु असीं इहो सवाल था पुछूं सिंध सीड कॉर्पोरेशन, हुननि जा 2 टे हिनखे रुगो मल्टीप्लिकेशन नाहे करणी सीड जी, सीड प्रोड्यूस करणो आहे। सीड जा राइट्स जेके आहिनि, जीअं तव्हांखे ख़बर हूंदो बासमती सभिनी खां पहिरीं अमेरिका रजिस्टर करायो, उन ते हिंदुस्तान प्रोटेस्ट कयो, पोइ हिंदुस्तान रजिस्टर करायो, पोइ पाकिस्तान मस निंड मां उथी जॾहिं वियो त पोइ वरी वञी हुननि रजिस्टर करायो। असांजूं जेके लोकल वैराइटीज़ आहिनि उन्हनि ते कहिड़ो कमु पियो थिए, उन्हनि जी रजिस्ट्रेशन ते कहिड़ो कमु पियो थिए, उन में फ्यूचर डेवलपमेंट जे बारे में छा पियो थिए, तंहिंखां सवाइ अॼुकल्ह जेका टेक्नोलॉजी हाइब्रिड जी अची वई आहे, छा असीं उहो प्रोड्यूस करियूं पिया। छा अजीब ॻाल्हि कोन्हे त हिकिड़ी गार्ड कंपनी जेका सिंध में अचो सीड प्रोड्यूस करे थी, जेके चाइनीज़ आहिनि उहे चवनि था त असां पोटेंशियल जेको सिंध में ॾिठो आहे, छो त टेम्परेचर अहिड़ो आहे जो चाइना खां बेटर प्रोडक्शन आहे। ईअं छो आहे त उहे त अचो कनि पिया, प्राइवेट सेक्टर जा फार्म्स वठियो ऐं 8000 एकड़ ज़मीन ते कासी प्रोडक्शन 1 किलो बि नथा कनि। लास्ट ईयर जो पंहिंजो सरकार ऐलान कयो हुयो, बजट स्पीच में असांजी सरकार ऐलान कयो हो त चांडका जे नाले सां हुननि जेको आहे शुगर कैन जो जेको आहे पंहिंजो उहो इंट्रोड्यूस करायो आहे, नओं पंहिंजो वैराइटी, ऐं हुन सां अलावा वीट जूं 2 जेको आहिनि, हिकिड़ी बेनज़ीर 30 ऐं ॿी हमाल 13 जेके नाले सां, उहो उनखां अलावा तव्हां सम्झो था सीड में असांखे इशूज़ छा आहिनि? सही, सीड में हिकु त रिसर्च जी ॻाल्हि आहे न, छो पहिरीं रिसर्च ॿुधाईंदी त ही सीड जेको आहे क़ाबिल क़बूल आहे, उन में कणिक में ज़रूरु थोरी घणी अचीवमेंट थी आहे। अच्छा। ऐं TJ83 जेको बिज आहे सो टंडुजाम 83 टंडुजाम जो बिज आहे, TD जेको बिज आहे TD1 उहो तमामु सक्सेसफुल, आई थिंक इट इज़ अबाउट क्लोज टू ब्रिंगिंग अबाउट रेवोल्यूशन। उन पंहिंजूं सिंध जूं जेके आम माण्हुनि जूं यील्ड्स 25 मां वधाए 25-40 कणिक में सुठी जेका आहे रिसर्च आहे, मुंहिंजे ख़्याल में उते माण्हुनि कुझु कमु कयो आहे, उन कमर्शियल बि ॾिसो तव्हां ऑटोमेटिकली थी वियो आहे, पर अनफॉर्चुनेटली उन जी ओनरशिप बि तव्हांजी सीड कॉर्पोरेशन त का बि कान कई आहे, वरी प्राइवेट सेक्टर पियो तव्हांखे सीड ॾे। तव्हांखे ग्रोवर खां पुछो न की TD1 जो सीड मिले थो, उनखे सीड TD1 जो कोन थो मिले, उहो त वॾो वञी प्राइवेट सेक्टर खां वठे थो। ॿियूं जेके हाणे तव्हां आहियो जेको चांडका नालो वरितो, मूं चांडका मेडिकल कॉलेज जी ॻाल्हि पिया करो, आऊं कमंद जो ग्रोवर आहियां, मूं चांडका जे नाले जो को बिज न ॾिठो आहे। सिंध में अगरि को बिज आयो आहे त या साउथ अमेरिका मां आयो आहे, या हिन वक़्तु पंजाब मां जेको आहे सो बिज अचे पियो, उहो ई मोस्ट पॉपुलर बिज आहे जेको हले पियो। हा, ठठा 10 आयो हो कंहिं ज़माने में, उन थोरी घणी पॉपुलैरिटी ॾेखारी हुई, पर उहो जीअं फेड आउट थियो आहे त वरी को असां शुगर केन में असां न ॾिठो आहे। में तव्हां ॾिसो पंहिंजो सरकार ऐलान कयो आहे, जेके शुगर केन जा मां तव्हांखे अंडरलाइन करे ॾिनो आहे। न ॾिसो, हिकु त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त को अगरि सरकार हिकिड़ी मेन स्पीच में इहो ॿुधाए त हिकु बिज जी वैराइटी इज़ आर अचीवमेंट, जेको इहो न ॿुधायो अथनि त घणनि एकड़नि ते लॻल आहे, इहो न ॿुधायो अथनि त कहिड़े एरिया में लॻल आहे, इहो त ॿुधाइनि न भला। इहो चवनि त बाबा 10 लख एकड़नि मां 1 लख एकड़ ते लॻी वियो ऐं माण्हू बसि चिरनि छितनि वांगुरु ॻोल्ही न पिया चांडका जो कमंद जो बिज। इहा मुंहिंजे ख़्याल में का मिसगाइडेड स्पीच आहे, कंहिं साईं पढ़ी आहे, साईं शायदि चांडका नालो ॾिसी पढ़ी छॾियो आहे, पढ़ियल इहो ॿुधाए छॾियो। हिकिड़ो ॿियो गुज़ारिश आहे,
अॼु असां ट्रैफ़िक में फाथासीं त हिकिड़ो माण्हू ईअं साम्हूं खां ग़लति ट्रैफ़िक में आयो पिए त मूं पंहिंजे दोस्त खे चयो यार ॾोह असी ॾियूं था जाइलनि किथे पढ़ियल लिखियल कोन मुंहिंजे ॿिन्ही शिकिलूं बि ॾिसो टायूं बि पातल हूंदनि पतलूनूं बि पातूं हूंदनि कमु ॾिस कहिड़ो पिया कनि हिन मुल्क खे जेको पढ़ियल लिखियल असां जहिड़ो नुक़सानु पहुचायो आहे न साईं ओड़ो साईं हिकिड़ो न पढ़ियल लिखियल न पहुचायो वक़फ़ो वठूं था वरी अची इन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था नाज़रीन वठूं था वक़फ़े खां पोइ शाह साहिब सां गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं असां गॾु वेलकम बैक नाज़रीन अचत प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं बजट जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में गुफ़्तगू हली रही हुई सिंध जी ज़रई मईशत जे हवाले सां सिंध आबाद गौर बोर्ड जा अॻवान साईं महमूद नवाज़ शाह साहिब असां गॾु शाह साहिब हाणे हीअ जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं सिंध सीड कॉर्पोरेशन जे हवाले सां इरीगेशन जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी ऐं पंहिंजो हीअ असांजो जेको आहे एग्रीकल्चर जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी हिकिड़ो जेको मूंखे सुवालु सदाईं जेको मूंखे पंच कंदो आहे मूं गुज़िरियल ॾींहुं बि पंहिंजो सिंध पंहिंजो जेको आहे आबादगार अॻवान हिते कयो हुन सां बि मां इहो कयो जॾहिं असां चऊं था त हीअ एग्रीकल्चर एग्रेरियन सोसाइटी आहे असांजी एग्रेरियन इकोनॉमी असांजी आहे असांजे 90% माण्हुनि जी डिपेंडेंस जेका आहे उहा एग्रीकल्चर ते आहे त एग्रीकल्चर सां रिलेटेड जेके इहे डिपार्टमेंट्स आहिनि उनजो जेको पब्लिक सेक्टर जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो असांखे इंतिहाई मुतहरिक ऐं इंतिहाई एक्टिव ऐं इंतिहाई इफिशिएंट नज़र अचणु घुरिजे न पर मुंहिंजो जेको एज़ अ एनालिस्ट एज़ अ जर्नलिस्ट एज़ अ मेंबर ऑफ द सोसाइटी जेको आहे पंहिंजो ऑब्ज़र्वेशन आहे मूंखे त तव्हांजे ज़राअत खाते जो हीअ वज़ीर साहिबु हुजे उनखां अॻियों वज़ीर साहिबु हुजे उनखां अॻियों वज़ीर साहिबु हुजे हीअ 5 साल हुजनि उनखां अॻियां 5 साल हुजनि आमिरियत जो दौरु हुजे जमहूरियत जो दौरु हुजे राणनि जो दौरु हुजे राणियुनि जो दौरु हुजे पर किथे बि असांखे इहो नज़र न आयो आहे त इहो एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे जंहिंजो फील्ड स्टाफ जेको आहे उहो वञी देह लेवल ताईं जेको आहे उहो मुक़ररु थियल आहे उनजो कमु आहे त उहो आबादगारनि सां हारियुनि सां वञी लह विचड़ में अचे उन्हनि खे मशवरा ॾिए उन्हनि जा मसइला पुछे पोइ उहो मथे रिपोर्ट करे उतां मथां खां वरी एक्सपर्ट उनखे पंहिंजो हो ॾियनि या जेकॾहिं ज़रूरत पए त मथां के वॾा एक्सपर्ट घुराए उनजा विज़िट कराए मतिलबु असां ॾिसंदा आहियूं त केतिरा ई असांखे कॾहिं लॻंदो आहे त केले खे फंगस थी वियो कॾहिं पंहिंजो असांजे जेको अंबनि खे फलाणो थी वियो कोई इहो पर उहो आबादगार उहो वीचारो वेंदो पाण प्राइवेटली को कंहिंखे इंगेज कंदो को कंदो पब्लिक सेक्टर जो जेको हीअ एॾी वॾी बजट जॾहिं हर दफ़ा एग्रीकल्चर जी थिए वञे थी उनजो वॾो हिसो तव्हांजो वञे थो सैलरीज़ में उहो सैलरीज़ वारो स्टाफ जेको आहे उहो हिकिड़ो ॾींहुं बि असांखे नज़र नथो अचे त उहो को कंहिं तरह सां का आबादगार किथे बि ईअं न त कोई हिकिड़े इलाइक़े में न हुजे ॿिए इलाइक़े में हुजे पर ॿियो किथे न हुजे जेको वज़ीर साहिबु जेको थिए थो उनजे इलाइक़े में त उहो फंक्शनल उनजो डिपार्टमेंट हुजे त अॻे शाह साहिबु हुयो आहे शाह साहिब जे इलाइक़े में एग्रीकल्चर डिपार्टमेंट फंक्शनल हुयो या हाणे महार साहिबु आहे त महार साहिब जे इलाइक़े में एग्रीकल्चर डिपार्टमेंट फंक्शनल आहे किथे बि फंक्शनल कोन थो थिए ऐं उनखां पोइ जेको आहे साॻी सूरत हाल इरीगेशन जी थिए थी इरीगेशन में उन ॾींहुं मां तव्हांखां प्रोग्राम खां पहिरियों ॿुधायो पिए त निज़ामानी साहिबु तक़रीर पिया कई त असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं चए जेको बेलदार हूंदो हुयो बेलदार खे एॾो पार हूंदो हुयो इलाइक़े जे चङे भले ज़मींदार जी जेको आहे उहा गाॾी टॉप ते न चढ़ी सघंदी हुई उहो बेलदार जेको सॼी मशीनरी जो माना ईअं खणी सम्झो हिकिड़ो आइकॉन हूंदो हुयो जेको बीठो हूंदो हुयो हाणे उहे तव्हांजो एग्रीकल्चर जो टापू आहिनि उहो एग्रीकल्चर जो सिस्टम आहे उहो ईअं तबाह पियो थिए तव्हांखे को माण्हू झल पल करण वारो को रोकण वारो को ॻाल्हि नज़र थो थिए या जीअं तव्हां सीड कॉर्पोरेशन जी ॻाल्हि कई जंहिंजो कमु आहे त भई हर वक़्तु में करे उनजो को ओनरशिप असांखे नज़र ई नथो अचे त को सीड कॉर्पोरेशन नाले को इदारो आहे जंहिंखे सिंध जी जेको आहे पंहिंजो सीड जी हिन जे हवाले सां कुझु करिणो आहे ऐं जीअं तव्हां चओ पिया त सरकारूं जॾहिं ऐलान करे थो त तव्हां जहिड़े आबादगार अॻवान खे ख़बर न आहे त का इहा वैराइटी आई आहे सिंध जे अंदरि या मतिलबु छा पियो थिए जॾहिं तव्हां एग्रीकल्चर सां रिलेटेड जेके बि तव्हांजा इदारा आहिनि उहे तव्हां उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर मुकमिल तरह कोलेप्स करे चुका आहियो ख़तमु करे चुका आहियो त पोइ छाजा अंग छाजा अखर हेतिरा अरब हुनजा फलाणा अरब हुनजा पोइ इहे अरब छाजा आहिनि साईं तव्हांजी ॻाल्हि 100% बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं बिल्कुलु तव्हां ॻाल्हि सही कई इन करे जॾहिं माण्हू चवनि था हाणे असांखे ख़ौफ़ ऐं भउ थिए थो जो असीं इहा ॻाल्हि करियूं त अदा तव्हां जेके पैसा आहिनि से बजट में वधायो हेतिरा सैकड़ो कयो था एॾो गैप आहे पर छा जेतिरा बि पैसा आया उनजो इस्तेमालु छा थियो आहे ऐं तव्हां जंहिं तरफ़ निशानदेही कई आहे तव्हां वाइडर पिक्चर खे तव्हां जेको डिस्क्राइब कयो आहे आई थिंक उहो ई मसइलो असां सां इहो आहे
असांजो दिमाग़ ऐं माइंडसेट जेको आहे सो ज़रात खां हाणे हटी वियो आहे। ऐं तव्हांखे हिंदुस्तान जो मिसाल ॾियां त हिन वक़्तु गांधी साहब हिकिड़ी वॾी अपोज़िशन जी रैली कढी हुई ऐं उन सब्जेक्ट ऐं टॉपिक छा हो? ज़रात। उन माण्हुनि खे गॾु खयो, हुन ॾिठो त हीअ जेका बीजेपी जी सरकार आहे उनजो फोकस एग्रीकल्चर ते उनखे नथो ॾिसण में अचे ऐं हुननि चयो माण्हुनि खे मोबिलाइज़ करियूं। इन इशू ते पहिरीं बीजेपी इलेक्शन हारजी चुकी आहे पहिरीं, जंहिं वक़्त में हिंदुस्तान इम्प्रूव कयो पिए। ॿुधाइण जो मक़सदु इहो त उते पॉलिटिकली माण्हू इहो ॻाल्हि सम्झनि था त जॾहिं असीं वापसि वेंदासीं त असांखां माण्हू इहो सुवालु पुछंदा हुआ त असांजे रोज़गार लाइ छा कयो? सरकारी नौकरियूं न, असांजे रोज़गार लाइ छा कयो? हिते तव्हां कहिड़ी इंटरवेंशन जी ॻाल्हि पिया करियो? कमंद जे मामले में साईं सवालु इहो आहे, कमंद जे मामले में ज़मीदार खे हींअर जेको आहे सो हलाल कयो वियो बिना अलाह अकबर ऐं बिस्मिल्लाह चई। 27 रुपया हुननि जे खीसे मां ॾींहं ॾिठे जा फुरिया विया। सरकार ख़बर आहे छो फुरिया विया? सरकार तव्हांखे ख़बर आहे? असांखे ख़बर आहे। शुगर कैन जो तव्हां किंग पैदा कंदो, असां न पैदा कयो आहे, असां न पैदा कयो आहे। पर अगरि किंग खे सर्वाइव करिणो आहे त बिज़नेस में सर्वाइव करे न, कि किंग खे सर्वाइव करिणो आहे। माण्हुनि खे कमंद वारा जे ज़मीदार ईअं परेशान थींदा त उहे सुभाणे कमंद लॻाईंदा छा? मक़सदु ॻाल्हि जो इंटरवेंशन ऐं सपोर्ट त परे जी ॻाल्हि आहे। हीअ त माण्हुनि जे खीसनि मां पैसा कढी जेके आहिनि माण्हुनि जे सेठुनि जे पैसनि खीसनि में विझाया। पर हिकिड़ी जेको ॿी क्रिटिसिज़म आहे सिंध ते, त सिंध जी जेका असेंबली ते जेकॾहिं रिफ्लेक्ट नज़र विझो, मिसाल तौरु हाणे जेको तव्हांजो एग्रीकल्चर जो मिनिस्टर साहिबु आहे महर साहिबु, उहो पाण बि वॾो आबादगार आहे। सिंध जी असेंबली ठीकु आहे, नेशनल असेंबली सेनेट केरु आहिनि? ज़मीदार आहिनि। जॾहिं आबादगार वेठा आहिनि, असां त ॿाहिरि होॾे नथा वञूं, असां त सिंध खे फोकस कयूं था न। बिल्कुलु सही। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हांजा जेकॾहिं वॾे में वॾा जेके आबादगार जेके सिंध जा वॾे में वॾा ज़मीदार चइबा आहिनि त जतोइनि खां पोइ महर या महरनि खां पोइ जतोई, मतिलबु उन्हनि जे हूंदे बि तव्हांजी एग्रीकल्चर अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे। तव्हांजी सॼी असेंबली पंहिंजो आबादगारनि सां भरी पई आहे, जंहिंखां पोइ उनखे छॾियो। मूंखे ॿुधायो केतिरो परसेंटेज ऑफ टाइम ज़रात ते बहस थिए थो? न ॾियनि पैसा। केतिरो परसेंटेज ऑफ द टाइम इन ॻाल्हि ते बहस थिए थो त अगरि हिंदुस्तान मां शयूं आयूं त सिंध ते कहिड़ो इम्पैक्ट पवंदो? केतिरो बहस थिए थो? अॻियनि 5 सालनि में साईं को मूंखे ॿुधायो, अॼु तव्हांखे ॿुधायां, सिंध वटि ज़रात जी का पॉलिसी कोन अथनि। हिकु पॉलिसी हूंदी आहे न, उन ते अमल न करियो, पर सरकार जो हिकु कमु आहे पॉलिसी ठाहिण, ऐं उन लाइ तव्हां वटि माण्हू वेठा आहिनि, पघारूं वटि खणनि पिया। पुछो को पॉलिसी जो पन्नो अथनि, ॾेखारियो असांखे पॉलिसी। छा पॉलिसी? शाह साहब, पर इहा ॻाल्हि आहे त एतिरनि सालनि खां वठी इन ते किरायो छो न आहे? जीअं पाणी ते किरायो आहे, ॾिसो पाणी लाइ तव्हां मुज़ाहरा कया, सिंध जे माण्हुनि गॾिजी मुज़ाहरा कया, लखनि जी तादाद में, पहिरियों 100 जी तादाद में, पोइ हज़ारनि जी तादाद में, पर उॿावड़े में वञी तव्हां लखनि जी तादाद में गॾु थिया जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबु आई। पर हीअ जो एॾा डिपार्टमेंट वेठा आहिनि जेके बिल्कुलु सिरे सां ग़ाइब आहिनि। तव्हां उनजी रिफ्लेक्शन थोरी घणी कमंद में ॾिठी, माण्हुनि जी परेशानी जो मसलो हो न, पर मां चवां थो ज़रात जो मसलो आहे न। एग्रीकल्चर जो स्टाफ जंहिंखे असांजे टैक्स पेयर्स जो पैसा ॾियो था, उहो सिरे सां सॼी सिंध मां ग़ाइब आहे। हाणे तव्हां ॻाल्हि करियो पिया एग्रीकल्चर एक्सटेंशन जी, ठीकु आहे। सिंध ज़रात जो हिन वक़्तु मेजर डायरेक्टोरेट आहे एग्रीकल्चर एक्सटेंशन, ऐं हर डे लेवल ते हिकु माण्हू मौजूदु आहे। पर अॼु बि अगरि पुछो त मेजर डिज़ीज़ ऐं पेस्ट कहिड़ा आहिनि त न ख़बर हूंदनि। अच्छा, प्राइवेट कंपनियुनि जा माण्हू अचनि था, पोइ जाली दवाऊं जेको आहे उनमें इनपुट ॾियनि था, उनखां पोइ वरी माण्हुनि जा आबादगार जो नुक़सानु थिए थो। पर हू सरकार जो साईं उहो त छॾियो, पर जेके मसइला आहिनि उहे को लिख पढ़ में माण्हुनि न। मिसाल, तव्हांजी फुटी जी हील्ड पोयनि सालनि में घटि थी आहे, 2 साल में वजह छा आहे? तव्हांजे बसर 4 रुपया किलो विकामजे थो, दुनिया में एॾो सस्तो बसर नथो विकामजे, एक्सपोर्ट छो कोन थो थिए? उन में स्प्राउटिंग आहे। त तव्हां ॿुधायो उन तव्हां कहिड़ी तव्हां ॻोल्ही उनजी? त मूं फ़ोन कयो सेक्रेटरी एग्रीकल्चर खे, मूं चयो साईं हिन वक़्तु लोएस्ट प्राइस आहे बसर जी, तव्हां वजह त मालूम करियो, एक्सपोर्ट छो कोन पियो थिए? तव्हांजी वॾी स्ट्रेंथ आहे सिंध जी, जंहिंमां पाकिस्तान जी मईशत फ़ाइदो खणी सघे थी, सिंध जी मईशत फ़ाइदो खणी सघे थी, ग्रोअर फ़ाइदो खणी सघे थो, एक्सपोर्टर फ़ाइदो खणी सघे थो, मज़दूर फ़ाइदो खणी सघे थो। साईं यकीन करियो, झूम नथी चुरे, का बि शइ नथी चुरे। साईं इहा तव्हां ॻाल्हि कयो था न, जेको हिन जी जेका बसर जी ॻाल्हि कयो था, मूंखे यादि आहे लास्ट ईयर मूं प्रोग्राम पिया कयो, या तव्हां लास्ट ईयर मूंखे कंहिं पंहिंजो आबादगार पंहिंजो अॻुवान ॿुधायो त टमाटर जेको बीठल फसल ते असां हर हणाए छॾिया, ऐं 12 अरब रुपए जो टमाटो तव्हां इम्पोर्ट कयो आहे। ठीकु आहे, हिंदुस्तान जे लाइ जो उहो तव्हां वटि उहे शयूं सिस्टम आहिनि कोन, त जेकॾहिं उन्हनि खे प्रॉपरली जीअं तव्हां चओ था
त तव्हां हार्वेस्ट करे पेस्ट ठाहे छॾियो, का ॿी वैल्यू एड करे छॾियो, ड्राई करे छॾियो, वरी बाज़ार में कोल्ड स्टोर में रखो, वरी 2-3 महीना पोइ खणी अचो, का शइ न आहे। तव्हांजी हिन वक़्तु 35% फ्रूट ऐं सब्ज़ी जेका आहे सा तबाह थी वञे। ऐं कोन पियो चवां, इहे सरकार जा फिगर्स न आहिनि। 35% तव्हांजी जेका आहे न $4 अरब जी तव्हां वटि फ्रूट ऐं वेजिटेबल हिन वक़्तु ज़ाया थिए थो, ऐं तव्हां अञा हिंदुस्तान मां वधीक घुराए ऐं हिते जे ज़मींदारनि खे नुक़सानु पहुचायो था। आख़िरी ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि न जेका रहिजी पियो वञे, उहो आहे क्रेडिट, एग्रीकल्चर क्रेडिट। पाकिस्तान जी मईशत मूं तव्हांखे ॿुधाई $55 अरब जी। सही आहे। सिंध जी मईशत एग्रीकल्चर जी, प्योर एग्रीकल्चर जी GDP ॿुधायां, 11 खां 12 अरब सिंध जी। उनखे ज़रई क्रेडिट सिर्फ़ु मिले थो 500 अरब रुपए जो, तक़रीबन 12%, सिर्फ़ु 12% सिंध खे मिले थो। असांजो 124% आहे। ज़रई तरक़ियाती बैंक जी जेका 50% क्रेडिट ॾिए थी हिन वक़्तु, उनजो 80% हिकिड़े सूबे खे वञे थो, 20% वञे थो टिनि सूबनि खे। ऐं ज़रई क्रेडिट अहिड़ी शइ आहे जेका स्मॉल ऐं मीडियम साइज़ ग्रोअर जंहिंजो ॾुख बि असांजे दिलि में तमामु घणो आहे, ॾुख जी ॻाल्हि बि कयूं था, पर तव्हां मूंखे ॿुधायो उहे 2 साल जॾहिं सख़्तु ॿोॾियूं आयूं त माण्हुनि खे तव्हां हिकिड़नि खे त तव्हां पेनू करे छॾियो, कार्ड ॾेई इहे सभु करे, पर तव्हां को सोचो त 20, 40, 50 एकड़नि जे ज़मींदारनि खे मुफ़्त जो पैसो न ॾियूं, भला कर्ज़ ॾियूं त सर्वाइव करे। असांजा गवर्नमेंट खे शइ प्रपोज़ कई त यार महिरबानी करे घणो न, पर तव्हां सिर्फ़ु 5 खां 7 अरब रुपया रबी में फॉरवर्ड करियो ऐं ख़रीफ़ में तव्हां उन्हनि खां डिस्काउंटेड रेट ते वापसि वठो। इट इज़ नॉट अ फ्री मनी, नॉट एट ऑल, पर तव्हां ज़रई पेशा माण्हुनि खे छॾियो त पंहिंजे पेरनि ते बीह सघनि, ख़ासि तौर सां नंढो ऐं मुतवसित तबिके जो ज़मींदार। वॾे ज़मींदार खे तव्हां हटाए छॾियो। सही, क्या सोचे ई कान्हे का। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान एतिरी कोशिशि पई करे त ज़रई कर्ज़ो वधी सघे, हिते का ॻाल्हि ई कान्हे का। रेवेन्यू रिकॉर्ड आख़िरी 15 सालनि खां साईं थिए पियो कंप्यूटराइज़, आख़िरी 15 साल बंदि थी वियो आहे उहो कमु, नथी ॿुधो आहे, असां ॿुधो हले पियो, पर हिकिड़ो कंप्यूटर अहिड़ी शइ तनाम जंहिंजी क़ीमत दुनिया में रुपए खां घटिजी 4 आननि खां घटिजी वई आहे, वधण खां घटिजी वई आहे। ॿिए नंबर ते उनजी जेका टेक्नोलॉजी जी अवेलेबिलिटी ऐं सॉफ्टवेयर आम ॻोठनि ॿारनि में आहे, ऐं असां अञा ताईं हिकिड़ी देरि स्टार्ट कान कई आहे। तव्हां अॼु वञी इंटरनेट ते सर्च करियो, पंजाब रेवेन्यू बोर्ड पूरो कंप्यूटराइज़ तनाम, ऐं हू तव्हांजे 2-3 सालनि में सभु शइ स्टार्ट थी वेंदी। हाणे आख़िरी मां तव्हां खां जेको तव्हां ॻाल्हि कयो पिया हिन जी, पंहिंजो त सरकारूं तव्हांखे नथियूं ॾियनि ऐं तव्हांजा जेके आहिनि उहो नथा ॾियनि, पंहिंजो कर्ज़ नथा ॾियनि। हिकिड़ी वॾी क्रिटिसिज़म रही आहे, तव्हां बि ॿुधो हूंदो, जॾहिं बि असेंबली में ख़ासि तरह शहरी इलाइक़नि जा जेके नुमाइंदा आहिनि उहे सदाईं क्रिटिसाइज़ कंदा आहिनि, ऐं शहरी इलाइक़नि जा जेके इकोनॉमिस्ट चवंदा आहिनि त बाबा तव्हां त ज़रई जो अपना टैक्स है वो वडेरे बैठे हुए हैं असेंबलियों में, वो ज़रई टैक्स लगाते नहीं हैं। तो हाणे वडेरे जो असेंबलियों में बैठे हुए हैं वो ज़रई टैक्स नहीं लगाते, तो तव्हां भला ज़रई टैक्स जे मामले ते आबादगार जेके पंहिंजो हो आयो, तव्हां उन हवाले सां प्रपोज़ल छो नथा ॾियो त भई टैक्स। भला इहा तव्हांजी नॉलेज में ॻाल्हि आहे त जेका लास्ट ईयर में हिकिड़ी कमिटी ठही हुई त एग्रीकल्चरल इनकम टैक्स में इम्प्रूवमेंट सजेस्ट करियो, उहा कमिटी हेड ई सिंधाबादगार बोर्ड कई। उहे असां रिकमेंडेशन्स सरकार खे पोएं साल ॾेई चुका आहियूं त भई अगरि तव्हांखे टैक्स इम्प्लीमेंट करणो खपे, करणो अगरि आहे त उनजो कदो ख़ाल छा थियणु घुरिजे ऐं कहिड़े क़िस्म सां इम्प्लीमेंट उन टैक्स खे। उहो ड्राफ्ट मूं वटि असां बिल्कुलु मौजूदु आहे ऐं असीं उहो ड्राफ्ट सरकार खे ॾेई चुका आहियूं। अगरि सरकार उनखे नथी इम्प्लीमेंट करे त उन में ॾोहारी सरकार आहे, असां अपोज़ नथा करे सघूं। पर गॾोगॾु आउं तव्हांजी ॻाल्हि चवंदो वञा, को बि टैक्सेशन सिस्टम अगरि तव्हांजी ॿिए पासे एॾियूं ख़राबियूं हूंदियूं त उहो अहिड़ो न हुजणु खपे जेको प्यूनिटिव हुजे ऐं जेको वेतर इकोनॉमी में ऐं मईशत में डिस्टॉर्शन पैदा करे। अगरि तव्हां चाहियो पिया त टैक्स आणे ऐं तव्हां तपेदार खे ब्लैकमेलिंग टूल करे इस्तेमालु कंदो ऐं उतां पैसा वठी ईंदो त पोइ इनकम टैक्स जेको आहे सो उहो वधीक जेको आहे सो नुक़सानदेह थींदो, उहो फ़ाइदेमंद मईशत लाइ कोन थींदो। ॿी ॻाल्हि सम्झण जी इहा आहे त सिंध जी या पाकिस्तान जी जेका ज़रई मईशत आहे उन में जेको पोटेंशियल चयो थो वञे, अगरि तव्हां वटि टाइम हुजे तव्हां फिगर्स ॿुधायो ज़रूरु, त चयो थो वञे त जेतिरो GDP में हिसो आहे, आर्ग्यूमेंट इकोनॉमिस्ट जो इहो आहे, जेतिरो GDP में हिसो आहे टैक्स ॾियो। हाणे असीं चवंदा अची वञो तव्हां टेबल ते, सिंध जो पाकिस्तान जो $55 अरब असीं चऊं था ज़रई ज़राअत जी, हाणे ताईं चओ था 23% आहे, $55 अरब जे हिसाब सां ताईं टैक्स ॾियो। हाणे असीं चऊं था दादा उन मां 50% आहे लाइफ स्टॉक।
लाइफ स्टॉक सॼो इनफॉर्मल सेक्टर में आहे, लाइफ स्टॉक तव्हांजो को फॉर्मल सेक्टर में कोन्हे का, हर हारी आहे, को ज़मींदार आहे, हुन वटि 4 ढगियूं 2 ढगियूं, को घटि वाड़ा के अहिड़ा तव्हां टैक्सेशन जी ॻाल्हि कोन पिया करो। 50% निकिरी वियो, हाणे अची वियो 50% ते। हाणे तव्हां का बि इकोनॉमिक ऐं मैथमेटिक कैलकुलेशन कंदो त तव्हां पोयां 3 सालनि में तव्हां 4 मेजर क्रॉप्स खणो, ॿियो कुझु न खणो, कॉटन, शुगर केन, पेडी ऐं पंहिंजो वीट, इहे तव्हां 4 मेजर क्रॉप्स विच इज़ 70% ऑफ योर एग्रीकल्चर। ऐं तव्हां इहो ॿुधायो त इन में तव्हांखे फ़ाइदो थियो आहे, नुक़सानु थियो आहे। जे नुक़सानु थियो आहे त एग्रीकल्चरल टैक्स पोटेंशियल किथे आहे? लेने के देने पड़ेंगे ना। पोटेंशियल किथे आहे? हिन साल 4 कमोडिटीज़ में मेजर नुक़सानु थियो आहे अकॉर्डिंग टू द सपोर्ट प्राइसेस फिक्स्ड बाय द गवर्नमेंट। लेने के देने पड़ेंगे असीं चऊं था भई तव्हां रखो टैक्स, पर पोटेंशियल किथे आहे? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी पंहिंजो सिंध जे ज़रई मईशत जे हवाले सां। इंतिहाई जेका ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जी ज़रई मईशत में जेके ऐलान थिया आहिनि ट्रैक्टरनि जा, ट्यूबवेलनि जा, सिंध आबादगार बोर्ड जे अॻुवाणनि जो चवण इहो आहे त सिंध में को बि ट्रैक्टर हिन साल न ॾिनो वियो आहे ऐं का बि सोलर सिस्टम जो को ट्यूबवेल सरकार जे तरफ़ां न लॻायो वियो आहे। ऐं ईअं जा ॿिया केतिरा ई एग्रीकल्चर जे हवाले सां जेके पंहिंजो जेके बजट में जेके ऐलान कया विया हुआ उन्हनि इनिशिएटिव्स ते कुझु न थियो आहे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त ॾींदा।